नाजरीन अवां की अहम खबर नालू त बाडानी शहर जे हिंदू महले में शाह हथियारबंद सेठ बेबूराम गंगरानी जे घर में घिरी घर भातियुनि खे हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए घर मां लखें रुपया फुरे फरार थी विया। बाडानी थाणे जे हद में हिंदू महले मां शाह नामालूम हथियारबंदन सेठ बेबूराम ऐं वासुदेव कुमार जे घरनि ते घा करे घर अंदर दाख़िल थी हथियारनि जे ज़ोर ते औरतुनि ऐं ॿारनि खे यरगमाल बणाए अलमारियुनि जा ताला भञी लखें रुपया रोक रक़म ऐं सोना ज़ेवर फुलट करे हथियारबंद फरार थी विया। इतला मिलण ते बाडानी मयानी पुलिस हथियारबंदन पोयां रवाना थी वई आहे। अहिड़े वाक़े बाद सवे शहरी वाक़े वारे हंधि गॾु थी विया आहिनि। वाक़े बाद हिंदू बिरादरी समेत शहरी वासियुनि में ख़ौफ़ हिरास पखिड़िजी वियो आहे। रंजीत गजो दरवाज़ो खोल, रंजीत गजो दरवाज़ो खोल, रंजीत ये भी भागो धन्य। हाँ सही बोला।